अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां मौजूद आहियां हिन टाइम लाड़काणे शहर में ऐं ही उहो लाड़काणो शहर आहे जेको शहीदनि जे नाले सां मशहूरु आहे। ऐं हिन शहर में जेको आहे सो उहे शहीद आहिनि जंहिंजी दुनिया लेवल ते हिकिड़ी स्टोरी आहे, हिकिड़ो इमेज ठहियलु आहे। ऐं जेको ही लाड़काणे शहर जे हवाले सां ॿुधायो थो वञे त बदकिस्मती सां हिन लाड़काणे में अञा ताईं सफ़ाई जो कोई निज़ाम न आहे। ऐं टियों भेरो लाॻीतो पीपुल्स पार्टी गवर्नमेंट उन शहीदनि जे नाले सां कई थी वञे जेके हिन जा शहर जा असली वारिस आहिनि। नाज़रीन ॾिसंदव त हिते गंदगी जा केॾा ढेर लॻा पिया आहिनि ऐं असां मौजूदु आहियूं उन परफ्यूम चौक ते जेको हिन कॉलेज जो आहे। परफ्यूम चौक ऐं मशहूरु कॉलेज आहे हितां जी। तव्हांखे मां कैमरा जे अॻिसां उहा कॉलेज ॾेखारींदुमि जेकी ला कॉलेज आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो ला कॉलेज लाड़काणो आहे। ऐं यादि रहे नाज़रीन त ही उहे ई शहीद आहिनि जंहिंजे नाले ते टियों दफ़ो लाॻीतो पीपुल्स पार्टी गवर्नमेंट ठाही वई आहे। ऐं ही परफ्यूम चौक आहे लाड़काणे जो। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो हिन परफ्यूम चौक जा उहे नज़ारा जेके तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा। ऐं हिते ला जा स्टूडेंट्स हूंदा आहिनि जेके हिते ला पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ ही हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे त हिन टाइम हिते बि सफ़ाई नाहे रखी वई। जी नाज़रीन, असां मौजूदु आहियूं यूसी 14 में, जितां पुछंदासीं हितां जे शहरी खां हाल अहिवाल त सफ़ाई जे हवाले सां छा निज़ाम आहे। ऐं लाॻीतो टियों दफ़ो पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे ऐं हिते मोहम्मद असलम शेख जी ऐं उतां जा जेके रहवासी आहिनि उहे कहिड़ा हाल अहिवाल करे रहिया आहिनि। अचो त असीं उन्हनि खां पुछूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। वधा जेको आहे हिते त तमामु जेको आहे गंदगी वधी वई आहे। तमामु जेको आहे रोड रस्ता जेके ड्रथा आहिनि, माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं हिननि जे जेको आहे तमामु जेको आहे ख़िलाफ़ पिया आहिनि। जेको आहे तव्हांजे ॾाढो आहे हर शइ जेका आहे जेके ड्रथा आहिनि त रोड रस्ता अञा ताईं ठही न सघिया आहिनि। अच्छा, ही जेकी एॾी गंदगी आहे इन जे लाइ ज़ाहिर आहे बीमारियूं बि थियूं हूंदियूं। असां बार बार मीडिया ते हलायूं था, इन जो अलाए छो नोटिस नथो थो वञे। छा हितां जे तव्हां इंतिज़ामिया खां इहो पुछियो आहे त छो नथा खणनि या तव्हां कंप्लेन कई आहे कंहिं तरीक़े जी? असां त जेको आहे हिननि खे बार बार चवंदा बि रहिया आहियूं त जेको आहे त यार जेको आहे त हेॾी गंदगी आहे, तव्हां घटि में घटि इहो न त जेको आहे गंद ख़तमु कयो। सम्झो उहे गंद ख़तमु जेको आहे थिए ई कोन थो। सदाईं जेको आहे इहे ई ॻाल्हियूं रहियूं आहिनि। हिन वक़्तु बि ॾिसो था जेको आहे त केॾो जेको आहे गंदगी लॻी पई आहे। छेणा हे हो, उन खां पोइ जेको आहे ॿार मुतासिर था थियनि। ॿार अहिड़े गंदगीअ में खेॾनि था। पाणी जेको आहे ॾिसो था अॻियां जेको आहे पाणी जेको आहे गंदगी जो जेको आहे लॻो पियो आहे। तव्हांजे ॾाढो आहिनि हालात जेका आहिनि। नाज़रीन ॿुधो तव्हां त ही चई रहिया आहिनि त असीं काफ़ी दफ़ा इंतिज़ामिया खे चई बि चुका आहियूं ऐं अलाए केतिरा दफ़ा वञी वञी थकिजी पिया आहियूं, पोइ बि कोई नोटिस नथो थो वञे। अचो त हलूं था कंहिं ॿिए दोस्त जी तरफ़ ऐं मौक़िफ़ मालूम था कयूं हितां जी सफ़ाई जे हवाले सां। दोस्तो, हिकु ॿियो मोज़िज़ शहरी आहे जंहिंखां असां मालूम कंदासीं हितां जे सफ़ाई जे हवाले सां त छा सफ़ाई में केतिरी बहितरी आहे या सफ़ाई अञा ताईं छो नथी थिए। हिननि उन जे हवाले सां कंप्लेन कई बि आहे या न? जी, सफ़ाई त हिते बिल्कुलु बि न आहे। को सफ़ाई जो निज़ाम ई न आहे। रोड तमामु ख़राबु लॻा पिया आहिनि। बिजली जो निज़ाम न आहे। तमामु मतिलबु गंदगी आहे। कंहिं बि क़िस्म जी फैसिलिटी हिते न आहे अवाम खे। अच्छा, गंदगी जे हवाले सां तव्हां कंप्लेन कई आहे हितां जे इंतिज़ामिया खे? बिल्कुलु कंप्लेन पाण अचनि था, ॾिसी था वञनि ऑफिसर वग़ैरह अचनि था हिते सर्वे करे था वञनि, पोइ बि को बि अहिड़ो को रिलीफ असांखे नथो मिले। अच्छा, मतिलबु कोई एफर्ट्स नथा वरिता वञनि तव्हांजी कंप्लेन जा? कुझु बि नथो वरितो वञे। फ़िलहालु त इहो सॼो ख़राबु लॻो पियो आहे। जी नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं इमाम बारगाह जाडल शाह जे भरिसां ऐं ख़ैर मोहम्मद मेयर साहब आहिनि जेके विज़िट करे रहिया आहिनि। जॾहिं त काफ़ी कंप्लेंट्स बि आहिनि गटरनि जे हवाले सां, जंहिंजे लाइ पाण साईं जन निकिरी पिया आहिनि, विज़िट कनि था शहर जा जेके गटरनि जे हवाले सां मौक़िफ़ ॼाणींदासीं त उहे छा था चवनि। अस्सलाम वालेकुम सलाम। साईं, जीअं ॾिसो था त इहे गटरनि जा जेके आहिनि ढक बि खुलियल आहिनि, काफ़ी अणवणंदड़ वाक़िया बि अचनि था। रिसेंटली छोकिरो जेको मासूम उहो बि किरी चुको, उन हवाले सां तव्हां कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि? मासूम छोकिरे जेतिरे ॻाल्हि आहे, उनखे कुझु ॾींहं थिया आहिनि, उहो वाक़ई अलाह खे प्यारो थी वियो। उहो जंहिं बि सबब करे उन ते कोन था कयूं। अॼु मुहर्रम जो जेको आहे 7 तारीख़ 6 तारीख़ मुहर्रम जी आहे, उन सिलसिले में तक़रीबन 90% ढकणा जेको आहे लॻी विया आहिनि। जेके रूट आहिनि उन्हनि ते त तक़रीबन 95% लॻी विया आहिनि। हिते पाण बीठा आहियूं, हिते बि जेको आहे न सिर्फ़ु 20 ढकणा हुया, जंहिंमां 2 रहिया आहिनि। जेके 2 बि मौजूदु आहिनि उहे लॻनि था पिया। ऐं शहर जे मेन रूटनि ते ओल्ड अनाज मंडी, उन सां गॾु एम्पायर रोड, उन सां गॾु पाकिस्तानी चौक, उन खां पोइ जेको बि आहे बाकराणी रोड, उन खां पोइ स्टेशन रोड, इहे टोटली जेको आहे न ढकणा लॻी चुका आहिनि। उन खां पोइ हाणे फुलर रोड ते वेंदा। इन खां पोइ मेन जेको आहे न जेको आहे असांजो राइस कनाल जो रोड,
उन खां पोइ बाद में जेको आहे आकिल रोड, इन सां गॾोगॾु गजणपुर चौक, इन्हनि ते जेको आहे न ढकणा बाक़ी जेकॾहिं कुझु रहियल आहिनि तो लॻी रहिया आहिनि। उन खां पोइ सफ़ाई बि थी रही आहे ऐं रोशनी जी बि सफ़ाई तव्हांखे मेन मुरादवान चौक जी ॻाल्हि जेको आहे ॿुधायां, ऐं आस पास में तव्हां उते वञी ॾिसो जिते न बि थी कराए सघिजे, उते प्रॉब्लम न बि कराए सघिजे थी पई, पर उन खे बि उते उनखे जेको आहे न जिते बि खॾा हुया उनखे में वारी भराए रेती भराए उते बि जेके ढकणा हुया जाफ़री इमाम बारगाह वटि, उनखां गॾोगॾु जाफ़री खिची इमाम बारगाह वटि, उन सां गॾोगॾु असांजो जेको आहे ओल्ड अनाज मंडीअ जे भरिसां जेके उन्हनि में सभु ढकणा रखिया ऐं उते बि जेको आहे न उन सफ़ाई खे बहितर कयो आहे। पर उते जिते जिते थोरो घणो प्रॉब्लम आहे उते इहो प्रॉब्लम आहे त उते रोड ठहनि था ऐं रोड ठहण खां पोइ ठहण जे करे कुझु सफ़ाई में जेके नाला ठहियल न आहिनि, नाला भॻल आहिनि, उहो नालनि जो जीअं तव्हां लेडीज़ जेल रोड वठो उते नाला भॻल आहिनि, जीअं मुरादवान चौक वठो, पर उन्हनि खे बि असां बहितर अहिड़े नमूने कयो आहे त अदादार जीअं सुहिणे नमूने जेकॾहिं किथे पाणी निकिरे थो ज़ाहिर आहे ड्रेनेज न आहे त उते बि जल्दी पहुची। तव्हां हिते चौधारी ॾिसो, मां बीठो आहियां, तव्हांखे गारंटीअ सां चवां थो, तव्हां ॾिसो हर ताफ़े जारल शाह इमाम बारगाह आहे हिते, हर पासे तव्हांखे जेको आहे न नज़र ईंदी, लाइटिंग बि नज़र ईंदी, तव्हांखे गॾोगॾु जेको आहे न इहा सफ़ाई बि नज़र ईंदी। खिची इमाम बारगाह, जाफ़री इमाम बारगाह, साईं मंदूर शाह मेमून शाह वारी इमाम बारगाह, उन सां गॾोगॾु ॿियूं जेको आहे तव्हांजो जेको आहे गजनपुर चौक, उन खां पोइ लाहौरी में जेको ॿ इमाम बारगाह आहिनि उते बि जेको आहे ढकणु वेंदो जेको मुनासिबु न आहे। गंद पेटियूं 9 ऐं 10 तारीख़ गंद पेटियूं मौजूदु न हूंदियूं लाड़काने शहर जे इन्हनि जेको आहे रूटनि ते, उनखे असां जीअं पंहिंजी प्लानिंग जे हिसाब सां आहे त उन प्लानिंग जे हिसाब कुझु 7 तारीख़ खजंदियूं, कुझु 8 खजंदियूं, कुझु 9 ऐं 10 तारीख़ किथे जेकॾहिं उन गंद खे उन महिल ई खणाईंदासीं त उहो पाणी हूंदो, सॼो रोड जेको आहे न ख़राबु थींदो, कारो थी वेंदो। इन करे 2 ॾींहं घुरबा, जॾहिं 2 ॾींहं उते पूरा था थियनि त उहो ज़रूरु गंद खजंदो हूंदो। तव्हां जेको आहे ॾिसंदो त अली पार्क जी ॻाल्हि कयां, उते सदाईं जेको आहे गंद जेको आहे हेठि पियो हूंदो आहे। जेकॾहिं बाक़रा रोड जी ॻाल्हि कयां, स्टेशन रोड जी ॻाल्हि कयां, या चाहे इलाहाबाद जे मेन रूट जो एयरपोर्ट रोड जी ॻाल्हि कयां त हिते बिल्कुलु कचिरो कढी उन खां 2 ॾींहं वठी ऐं उन खां पोइ खॼियो वञे थो ऐं अहिड़े नमूने हर रूट ते इहा शइ जेको आहे न हले थी पई। अच्छा, जीअं हाणे ॾिसो था ही जेके मुहर्रम जा ॾींहं आहिनि या अहिड़ा इवेंट्स थियनि था त उन टाइम चवणु आहे माण्हुनि जो त सफ़ाई थिए थी, उन खां बक़ायो जेको साल जा महीना था गुज़रनि उन में अहिड़ा कोई तकिड़ा उपाय नथा ठहनि, त उन जे हवाले सां तव्हां कहिड़ी मतिलबु शहरनि खे पंहिंजो उमेदु ॾियारियो था त आईंदा बि अहिड़ा जेके सफ़ाई जा कमकार आहिनि उहे हमेशह जे लाइ हूंदा या न सिर्फ़ु 10 मुहर्रम या इवेंट्स जे लाइ हूंदा? तव्हां सही था चओ, अॻे सिर्फ़ु माण्हू चवंदा हुआ त VIP रोडनि ते जेको आहे न जेको आहे थिए थी, SSP चौक रोड ते थिए थी पई, असांजो हाईकोर्ट रोड ते थिए थी पई, सचल रोड ते सफ़ाई थिए थी पई, उन सां गॾोगॾु स्टेशन रोड ते सफ़ाई थिए थी पई, अधु कंप्लीट बाक़ी रहियल आहिनि त उन्हनि रोडनि ते ज़रूरु को जेको आहे। ऐं उनखां पोइ मां इहा बि ॻाल्हि चवां ऑन थो कयां, मञा थो त इन जी अञा वधीक जेको आहे न ज़रूरत इन करे आहे जो असांजो स्टाफ 400 कढियो वियो, उन जे करे असांजी कोशिशि इहा आहे त सैनिटेशन जेके वर्कर कढिया आहिनि 164 असांजूं पंहिंजूं जॻहियूं सैनिटेशन जूं एसएनई आहे उहे माण्हू रखे अञा इनखे वधीक बहितर कंदासीं ऐं जेतिरी बहितरी चाहियूं था ऐं जेतिरी बहितरी हुजणु खपे। मां पाण ऑन थो कयां 5% 7% चेंज ज़रूरी आई आहे। चेंज इहा ई आहे त जेके 2 महीननि खां कचिरा न पिया खणनि, महीने खां ऐं पुराणा कचिरा जेके हुआ 6 छहनि में उहे मां क्लियर कया आहिनि। 2 ॾींहं ते 3 ॾींहं ते कचिरो ज़रूरु थो खणे। ज़ाहिर आहे 6 लख जो 6 लख 6.5 लख माण्हुनि जो कचिरो डेली रोड ते अचे थो ऐं डेली उहो खणे उहो 1 न 2 ॾींहं ते खॼे थो पियो। उहे जेतिरियूं पेटियूं चओ मां तव्हांखे निशानदेही कयां उहे आहिनि, उहे तक़रीबन 1 न 2 ॾींहं ते जेको आहे न उहे जेको आहे कचिरे चाहे खुलियल मां ग्रीन पैलेस जी ॻाल्हि कयां या तव्हांखे जेलत बाज़ार जी ॻाल्हि कयां या सुरिया पधर जी ॻाल्हि कयां, अहिड़े नमूने खो या मुरादवान जी अहिड़ियूं खोड़ जेको पेटियूं आहिनि उहे 1 न 2 ॾींहं 3 ॾींहं 1 न 2 ॾींहं ईअं न थींदो। इहो हफ़्तो ॾह इहा बहितरी आई आहे। ॻाल्हि इहा आहे त गंद पेटी जेको आहे उहा पहिरियों मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजो मेयर बि हो, मुंहिंजो असलम साहब हितां जो चेयरमैन बि आहे जिते मां पाण मौजूदु आहियां ऐं मां पाण बि हिते ढकणा बि लॻाया आहिनि, मां हिते ॿी पेटियूं बि खणायां थो ऐं अॻे खां दोस्त चवंदा त इहा पेटी जल्दी खणे थी। अञा बहितरीअ जी ज़रूरत आहे, अञा बहितरी। हिते जालल शाह इमाम बारगाह आहे जेके हिननि ॾींहंनि में